मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं घरवारी के हक़ मार न ॾिनो पर घरवारी जो इंतकाल थियो, हाणे उन जी रक़म के काथे इस्तेमालु कयां। सब खां पहिरियां असांजे मुआशरे जे अंदरि इहो बि हिकिड़ो ज़ुल्म हले थो। बंदा नौजवान शादी कनि था, शादी खां बाद में फौरी तौर घरवारी खे आहे हक़ मार नथा ॾियनि, हालांकि उन टाइम ॾेई करे जान छॾायो। शादी कईसीं न त हक़ मार उन टाइम ॾेई करे जान छॾायो। असांजा सुस्त नौजवान 10 लख रुपया ॿाहिरि शादी हाल ते ख़र्चु कंदा। ॿिनि शयुनि जे अंदरि वॾी कोताही था मुस्लमान कनि। शादी हाल में 10 लख रुपया ख़र्चु कंदा। दोस्त अचनि, माइट अचनि, ॾिसनि त फिलाणे यार वाह जो प्रोग्राम कयो आहे। बाक़ी जंहिं टाइम अगरि मौलवी पुछा कंदो यार माई खे केतिरो हक़ मार थो ॾिए, साईं 5000 रुपया लिखोसि, त हिन टाइम 5000 न आहे। हाणे 5000 खां हक़ मार मथे ॾियणी आहे। उहो 5000 बि किस्तियूं कराईंदा आहिनि। 2000 रुपया वठो, 3000 जेको आहे असां पाण ॾींदासीं, उहे 3000 उन माई खे मिलंदा ई न आहिनि। त यादि रहे हक़ मार औरत खे ॾियणु इंतिहाई ज़रूरी आहे, वाजिबु अमल आहे। त कंहिं बि बंदे अगरि हिते बयान में वेठो आहे, ॾिसो कमी को त हर हिकु बंदे खां थी सघे थी। अगरि कंहिं बि नौजवान पंहिंजी माई खे हक़ मार न ॾिनो आहे न, ओतिरी रक़म ॾेई करे जान छॾायो। हे तव्हांजे गर्दन में फिट आहे, फिट। हे कर्ज़ु आहे हिकिड़े क़िस्म जो। मसलन तौरु मां अगरि कंहिंखां 10,000 रुपया कर्ज़ु वठां त हे मुंहिंजो माफ़ु थींदो? त अॻिलो बंदो चवंदो यार साईं तव्हां 10,000 वठा उहो असांखे टाइम ते अदा त कयो न। त सेम जेके घरवारी खे हक़ मार न आहे ॾिनो न, उहो तव्हांजे मथां साईं कर्ज़ु अथव। माफ़ु बि बिल्कुलु न थींदो जेसिताईं उहा औरत पाण माफ़ु करे। मां त ईअं डंडो खणी बीहो साईं माफ़ु करे त नथी करे, ईअं माफ़ु बि न आहे कराइणो बिल्कुलु। उहो पंहिंजी रज़ा ख़ुशी सां चवे त मां तोखे पंहिंजो हक़ मार माफ़ु थी कयां, त पोइ मामिलो क्लियर थी वेंदो। बाक़ी हुनखे हक़ मार ॾियणो आहे। अगरि जेकॾहिं हक़ मार न ॾिनो आहे, घरवारी फोत थी वई आहे, हक़ मार न ॾिनो आहे, घरवारी फोत थी वई आहे, त हाणे उनजे हक़ मार खे उनजे वारसनि जे अंदरि तक़सीम कयो वेंदो। उनजी औलाद आहे ऐं मुड़ुसु पाण बि जेको वारसनि में अचे थो, कुझु पाण खे बि मिलंदुसि, औलाद खे बि ऐं घरवारी जे वालिदेन खे बि मिलंदो। जेकॾहिं घरवारी इंतकाल करे वई आहे त बि उनजो हक़ मार जेको आहे न उहो तव्हांजे गर्दन में आहे। त कोई बि जेको आहे नौजवान सुसी न करे। हक़ मार जंहिं टाइम निकाह थिए त फौरी टाइम ॾेई करे जान छॾायो। हे माफ़ु साईं बिल्कुलु बि न थींदो आहे। अगरि कंहिं हक़ मार लख रुपयो ॾियण जी कोशिशि कई आहे, चई त मां पंहिंजी घरवारी खे लख रुपयो हक़ मार ॾींदुमि, ऐं मौलवी जाॾो हुन गवाही ॾिनी, त हाणे पूरो लख रुपयो हक़ मार ॾियणो पवंदो। कंहिं बंदे जो 2 लख रुपया मां पंहिंजी माई खे जेको हक़ मार ॾींदुमि निकाह जे दौरान, त हाणे 2 लख रुपया ॾियणा पवंदा। कंहिं बंदे डिमांड कई 1 करोड़ ॾींदुमि, त हाणे साईं 1 करोड़ ई ॾियणो पवंदो। त इन जे करे जंहिं टाइम निकाह नौजवान जो थिए थो न, उन टाइम सोची सम्झी करे ॻाल्हाइनि। उन टाइम ख़ुशी हूंदा आहिनि, जीअं नालो थिए थो यार ख़बर पए त फिलाणे एतिरा हक़ मार ॾिना आहिनि, त जेतिरी वुर्सत जो हुजे न उन टाइम ओतिरो ई जेको हक़ मार ॾियो। इन खां जेको मथे ॾियण जी कोशिशि न कयो। बाक़ी इहो माफ़ु साईं कंहिं क़िस्म जो कोई बि न थींदो। जंहिं बि साथी जो रहियल आहे उहो महल सां ॾेई करे जान छॾाए, जुमे जी निमाज़ खां बाद में घर वञी करे पैसा खुलिया कराए ऐं हक़ मार ॾेई छॾे। साईं इनशाला कोई करे ई नथो। लॻे थो सभिनी जो मिलियल आहे, सभिनी ॾिनो आहे साईं। मूंखे नथो लॻे साईं, मूंखे नथो लॻे त पूरी मस्जिद मां कंहिं सभिनी जेको हक़ मार ॾिनो हुजे।